लापता है। संदसि वारिस सख्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। आदिलपुर मां ख़बर मूंखे ॾिनी पिया जिते नींगर 3 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने लापता है। संदसि वारिस सख्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। ॻोठ हाजी फतेह मोहम्मद तगड़ वासी एजाज अली पुट मंज़ूर अहमद तगड़ पुरस्कार नमूने लापता थी वियो आहे। वारिसनि जो चवणु आहे त पुट जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। तफ़सील वठूं था आदिलपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर माजिद अली कलवर खां। माजिद, छा तफ़सील आहिनि मां वटि? जी मेहताब, ये आदिलपुर ॻोठ आहे हाजी फतेह मोहम्मद तगड़ जिते मस्तानो नीगर आहे तक़रीबन 17 खां 18 सालनि जो जेको गुज़िरियल 3 ॾींहंनि खां जेको आहे पंहिंजे ॻोठ खां लापता आहे ऐं उतां जेको वालिद साहब आहे उनजो चवणु आहे त वाक़ई जी जेको आहे त एंट्री आदिलपुर थाणे ते दाख़िल कई आहे। मगर 3 ॾींहं गुज़रण बावजूद जेको आहे त उहो मस्तानो जेको नीगर आहे जॾहिं त उनजी कंहिं तबियत दुरुस्त हूंदी आहे कॾहिं ग़लति हूंदी आहे त उहो जेको आहे न लबा जी काफ़ी ॻोल्हा कई आहे जी जेको आहे त कई जॻह ते मिलियो न आहे। असीं जेको आहे त एसएसपी कोटगी या ॿिनि वसारनि खे अपील था कयूं त जेको आहे त नीगर जे ॻोल्हा लाइ मदद कई वञे। जी ठीकु आहे माजिद अली, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।